जनरल मोहम्मद खान ने सिंध आबादगार इत्तेहाद पारां पीर अशफाक अहमदान सरहंदी जी अॻवानी में मिल मालिकनि जी हिक टीं हुकूमत पारां मुक़ररु कयल कम ते अघु न मिलण ख़िलाफ़ वॾे तइदाद में हिते आबादगार गॾु थी एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली करे रहिया आहिनि। जो पहिरियों मुतालबो इहो आहे त जेको सिंध गवर्नमेंट 182 रुपए जो नोटिफिकेशन कढियो आहे त उन ते अमल दरामद कयो वञे। नंबर 1 उनखां पोइ अदालत हाई कोर्ट उन बि असांजे हक़ में आबादगारनि जे हक़ में आर्डर कढियो आहे, हुकुम फ़ैसिलो ॾिनो आहे। 172 रुपया शुगर मिल वारा ॾींदा ऐं जेका सिंध गवर्नमेंट 10 रुपया सब्सिडी जेका अॻे शुगर मिल वारनि खे ॾींदी हुई त हींअर मुबज़र अदालत इहो फ़ैसिलो ॾिनो आहे त इहे 10 रुपया जेके आहिनि से कोर्ट में जमा थियनि, पोइ उहा कोर्ट अॻियां पाण ख़ुदि आबादगारनि खे ॾींदी। त यानी 182 रुपया असांखे जेको कमनि जो अघु जेको सरकारी अघु उहो सरकारी अघु मुक़ररु थियल असांखे उहो ॾिनो वञे। ऐं उन जे दौरान वरी हींअर सीज़न हलंदड़ जे दौरान हिननि वरी मिलूं पास मारनि बदमाशी करे वरी मिलूं बि बंदि करे छॾियूं आहिनि। त असांजो आहे त गवर्नमेंट पंहिंजो हिकदमि उन ते सिंध हुकूमत एक्शन वठी मिलुनि खे फौरी तौर ते खोलाए जीअं आबादगारनि जो लखनि करोड़ अरबनि रुपयनि जो नुक़सानु थी रहियो आहे, हारी जो मज़दूर जो पोरियत सभु परेशान आहिनि, सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। त बदकिस्मती सां असांजा निभाईंदा असांजा जेके हुकुमरान आहिनि जेके पाण ख़रीदार आहिनि जेके आहिनि जेके जंहिं शइ जा अघु बुक ख़रीदार जेकर अघु मुक़ररु कंदो त पोइ इहा ई तबाही थींदी जेका हीअ सिंध जी तबाही आहे। ऐं सिंध जेका असांजी आहे असां ज़राअत ते दारो मदार थी रखे ज़राअत तबाह थी वेंदी त सिंध तबाह थी वेंदी। और यादि रखिजो मुंहिंजा जेके सिंधवासी आहियो इहे वॾे मनसूबे तहत सिंध खे तबाह कयो पियो वञे, सिंध जे माण्हू खे ग़रीब रखणु, सिंध जे माण्हू खे मजबूर रखणु त जीअं उन हुकुमराननि जा हुकुम वञे। जॾहिं माण्हू बुकियो हूंदो, उञो हूंदो, मजबूर हूंदो, बेरोज़गार हूंदो, बदहाल हूंदो, तॾहिं उहा ग़ुलामी कंदो। सही मुतालबा असांजा इहा आहिनि त कोर्ट जे आर्डर ते अमल थिए। हिकिड़ो त 2 महीननि खां पोइ हिननि मिलूं चालू कयूं ऐं उन खां पोइ कोर्ट में बि पाण विया, असां कोन वियासीं, पासमा कोर्ट में वही कोर्ट जो जेको आर्डर थियो असां दिलो जान सां क़बूल करे 23 तारीख़ वारो जेको असांजो धरनो हो उहो असां पोस्टपोन कयो, हिननि मिलूं बंदि कयूं। अॼु बि मिलनि ते असांजूं 200 300 गाॾियूं आबादगारनि जूं मिलनि जे दर ते बीठियूं आहिनि। हीअ बिल्कुलु बदमाशी आहे, हीअ गुंडागर्दी आहे ऐं जेका क़तल क़बूल कान्हे हीअ असांजो अॼु एहतिजाजनि पहिरियों प्रोटेस्ट आहे। हीअ प्रोटेस्ट हाणे कंटिन्यूटी में हलंदो जेसि ताईं कोर्ट जा आर्डर इम्प्लीमेंट नथा थियनि। मुंहिंजी सलाह इहो आहे त तव्हां तमामु खे छॾो, हीअ जेका ब्लैकमेलिंग शुगर माफिया जी आहे जंहिंसां सिंध सरकार बि गॾियल आहे, ॿई हिकु तस्वीर जा ॿ रुख आहिनि। ऐं मुंहिंजी अपील आहे त आबादगार कमनि खे न पोखनि, इज़त खां मथे का शइ कान्हे हिते बिरला असां पंहिंजो कमंद पोखूं था जेके 16 महीना थिया आहिनि, ख़र्च कयोसीं, ॿियो वरी पोखियो वेठा आहियूं, उहो मथे में जुड़ा लॻंदो ऐं हिननि जी गुंडागर्दी ख़तमु कान थी थिए। असांजी शुगर पॉलिसी जेका आहे न सरकार जी उहा अहिड़ी सुठी आहे जंहिंजे जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे। पोएं साल असां टमाटो 15 रुपए विकियो, बसर असां बनियुनि में खिराए छॾियो, कंहिं 10 रुपए विकियो, कंहिं 8 रुपए विकियो। इन साल बसर ऐं टमाटो जेको आहे 100 ऐं 200 रुपए जो का पॉलिसी जेको माण्हू त का ॾींदो आहे ॿुधाईंदो आहे हीअ पॉलिसी आहे, हीअ पोखो ॾिसो पंजाब जी हुकूमत आहे सोयाबीन ते कनूला ते 5000 रुपया ॾियनि था आबादगार खे मदद में, तव्हां सब्सिडी था ॾियनि, तव्हां वञी पोखो ॾियनि था। पर हिते सिंध में त कुझु ई कोन्हे, हिते त रुगो खाइण आहे, ॿियो कुझु कोन्हे। अनाउंस कयो आहे अघु 182 रुपया, उन ते अमल करायो वञे। असीं तमामु घणा ठोराइता आहियूं जुडिशरी जा, जंहिं मिलनि वारनि जी पिटीशन ते इहो फ़ैसिलो ॾिनो त ज़मीनदारनि खे 172 रुपया फ़िलहाल ॾिना वञनि ऐं 10 रुपया रोके पोइ फाइनल फ़ैसिले ते उनजो फ़ैसिलो कयो वेंदो त उहे 10 रुपया कहिड़े पासे था वञनि। असांजी पुरज़ोर अपील इहा ई आहे जुडिशरी खां बि त पंहिंजे फ़ैसिले ते अमल करायो। फौराबाद खां असांजो कमांड वधियल पियो सुके, असांजा ज़ुल्म असां ज़्यादतियूं आहिनि, असांजा नाइंसाफ़ियूं आहिनि, मज़दूरनि सां हुननि सां 2 महीना थिया आहिनि, न असांजी कणिक पोखे सघिया आहियूं, न आबाद पोखे सघिया, हिकिड़ो पाणी मुल्क में कोन्हे, हिननि असांजो ज़ुल्म कयो सरासरी। असीं केॾांहुं वञूं, असांजा बच्चा बुख जा मरनि, असीं केॾांहुं वञूं, असीं बेरोज़गार थी विया आहियूं, असांजा ॿार बच्चा सभु दरबदर थी विया आहिनि। इहो जेको आहे हीअ जी हॾीअ साफ़ ख़तमु करे हिननि छॾी, हिकिड़ा पाणी कोन्हे, ॿियो कमांड जो रेट कोन्हे, पाणी करे असीं गुज़ारिश था करियूं असांजो इहो मुतालबो जाइज़ मुतालबो असांजो मञो। अॼु जो एहतिजाज आहे 182 जे हिसाब सां, छो त कोर्ट हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो, डिसीजन ॾिनी त ज़मीनदार जे हक़ में, बेसिकली ज़मीनदार हारी सभिनी माण्हुनि जे हक़ में त 182 ज़मीनदारनि खे ॾिना वञे, पर हिते उहो कोर्ट जो फ़ैसिलो कोन वञे वियो। कोर्ट जो फ़ैसिलो आहे 182 182।
हाणे पंजाब गॾु आहे उहो पाकिस्तान सूबो पाकिस्तान उते मिले पियो 180 हिते ज़मींदार सां ज़ुल्म आहे घणे वक़्त सां परसाल मींहुं थियो एहतिजाज कयोसीं सबूत कयोसीं ऐं चयो वेंदो आहे त ज़मींदारनि जी गवर्नमेंट आहे कहिड़ी को ज़मींदारनि जी गवर्नमेंट आहे ब्यूरोक्रेट्स वग़ैरह या उनजी ऑफिसर या सॉरी उनजो कोर्ट वारी उनजी गवर्नमेंट आहे ॿियो त हिते कुझु नथो थिए घणी घोड़ा अॼु एहतिजाज करूं पिया असां सभु गॾिजी सभु ज़मींदार इनशाला ज़िले वाइज़ पिया करूं पोइ सूबे ते ईंदासीं इनशाला आहिस्ते आहिस्ते वधाए असां वफ़ाक़ में वेंदासीं पर बेसिकल सिंध गवर्नमेंट वफ़ाक़ जे लाइ चओ त एतिरी सभिनी ज़मींदार खे ख़बर आहे वफ़ाक़ जो तालुको कोन्हे हूंदो रेट जो या लोकल मामले जो सिंध गवर्नमेंट जो आहे सिंध गवर्नमेंट साइड नथी वठे फैसले अचण खां पोइ बि असांजो केरु ॿुधण वारो कोन्हे को कम ॾेखारियो ऐं माना जेको सो ॿियो आबादी कंदासीं ऐं महिरबानी करे हिन साल कम असांजो खणनि ऐं हींअर गोभ लणंदासीं ख़ुदा कंदो पाण 500 जा मण असांजा मिल वारा ॿिन्ही मां खणंदा माना ज़मीनदार खां कम पोखराइनि था ऐं अॼु खणनि कोन था छो उहा ज़ाती आहे असां ज़मीनदार कम खे बाइकाट करे ऐं कम न पोखींदासीं छो जो असांखे हक़ नथो मिले 100 रुपया तुंहिंजे पिया त ख़र्च आहे कम जे पिया भाण अचे पोखी थिए ऐं इन खां पोइ बाक़ी असांखे छा थो बचे कोर्ट रेट में 182 रुपया उन्हें के भी तस्लीम नथा कनि ऐं इन रेट जो गवर्नमेंट जो पंहिंजो फैसले ॾियण खां पोइ असां 23 तारीख़ वारो धरनो जेको मुलतवी कयोसीं पर उनजो को ठड़तेल न निकितो उन लाइ असां हर डिस्ट्रिक्ट में हाणे निकिता आहियूं हिन में जेकॾहिं नथो थिए त इनशाला सॼी सिंध ब्लॉक कंदासीं हर जाइ ते निकिरंदो हारी बि निकिरंदो ज़मींदार बि निकिरंदो ऐं जेको लेबर को आहे उहो बि निकिरंदो हिन में सभु मुतासिर हफ़्ता जे दुकानदार हफ़्ता जे शोरूम वारा जेके पंहिंजूं गाॾियूं उधरनि ते ॾियो वेठा आहिनि ज़मींदारनि खे उहे बि रडियूं कंदा हुआ त असांजो छा थींदो उहो त ही त ठहियो पर असां ज़मींदार जो छा कजे तव्हां वटि पंहिंजी जाइ ते असीं त उधर ते उन्हनि खे ॾियो वेठा आहियूं ऐं आउं त अपील कंदो जेके MLA आहिनि MP आहिनि जेके अची तकरीरनि में आवाज़ था उठाइनि पंहिंजे मुंहुं वञी पंहिंजे जेके जलसनि में चवंदा बाबा इहो सिंधी ज़मींदार सां ज़ुल्म आहे आउं पहिरीं हुननि खां पुछां थो ज़ुल्म कयो केरु आहे तव्हांजे ई लीडरनि ज़ुल्म कयो आहे असांजो पाणी ख़राबु कोन्हे टोटल माण्हू हेपाटाइटिस जा मरीज़ थी विया ऐं ॿियो बेरोज़गारी जे करे मिलूं बंदि करे माण्हुनि खे जीअण जंजाल करे छॾियो आहे मुल्क मुंहिंजे जा माण्हू हाणे माठ करे वेंदा छा लाइ पाट जो 12 ॼणा चुल्ह ते चाढ़े हाणे फिरंदा छा लाइ कमांड जे अघ जे करे असां हिते पहुता आहियूं असांजा बच्चा ॿार जहिड़ा गिरवी थिया पिया आहिनि वारनि में सिंध हुकूमत जो कानून लागू थिए थो न सिंध हाई कोर्ट जा फ़ैसिला मञण लाइ तयार आहिनि जेकॾहिं हिननि ते कानून लागू थिए थो त हिननि जी पंहिंजी मर्ज़ी जो थिए थो हीअ चवनि था त मिलूं बि हिननि जो रेट बि हिननि जो कमंद खणंदा कॾहिं मिलूं कॾहिं हलाईंदा यानी हिन सूबे में न त का सूबाई हुकूमत आहे न ई अदालत खे मञण वारा के इहे बासमा आहे हीअ 100 अरब रुपए जी मईशत आहे जेका 100 ॾींहंनि में ट्रांज़ेक्शन थींदी आहे अॼु 3 महीना गुज़री आहे अञा ताईं जेको आहे कमनि माण्हुनि जा शुक्र पिया पाणी आहे कोन को कटाई थिए कोन पई माल जो गाह कोन पियो मिले ऐं हीअ सिंध हुकूमत बास रे ॾाढो सुठी पिया केरु कमिश्नर साहिब चयो हाणे हाई कोर्ट अमल कराईंदी अॼु बसि अपील हाई कोर्ट के चीफ जस्टिस कंदासीं सुप्रीम कोर्ट खे कंदासीं छो जो हुकूमत पंहिंजो कारनामा करतूत ॾेखारे छॾिया उहो आवाम सां गॾु कोन्हे सिंध आबादगार ताज जे अॻवाननि ऐं आबादगारनि जा वीचार ॿुधाए संदन मुतालबो आहे त सिंध हाई कोर्ट पारां ऐलानियल 172 रुपए जो अघु ते फौरी तौर ते अमल दरामद कयो वञे ऐं हुकूमत ऐं मिल मालिकान जी जेका गठजोड़ आहे हुनखे ख़तमु कयो वञे कैमरामैन अली नवाज़ भट्टीअ सां गॾु जमील मेमन सिंध TV न्यूज़